अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में तव्हांखे भलीकार। नाज़रीन, मुल्क जी माशी सूरताल, मुल्क जी महांगाई ऐं समूरे शयुनि जा अघ पाड़, समाज जी सूरताल इन समूरी तव्हांजे साम्हूं आहे। माण्हू ग़रीब तबिको जेको मिसकीन माण्हू आहे उहो चकीअ में महांगाई जी चकी में पीसिजी रहियो आहे। मिडिल क्लास परेशान आहे। उन समूरी सूरताल में जीअं त नज़रूं हुकूमत ते आहिनि त उहे पंहिंजा नवां फ़ैसिला नयूं पॉलिसीज़ आणींदियूं जंहिंसां महांगाईअ ते ज़ाब्तो ईंदो ऐं IMF पिणु कर्ज़ जारी करे छॾिया आहिनि। उन सां कहिड़ो थो फ़र्क़ु अचे, आम माण्हू जी ज़िंदगी केतिरी थी तब्दील थिए, IMF जे शर्तुनि हेठि छा आम माण्हू ग़रीब मिसकीन माण्हू जे मथां अञा वधीक दबाव त न थींदो। इहे सभु मामला पंहिंजी जॻह ते आहिनि, पर स्टेट बैंक मॉनिटरी पॉलिसी जारी कई आहे जंहिं तहत व्याज जी शरह में 2.5% घटिताई आई आहे। उन सां व्याज जी शरह घटि थियण सां इन सां मईशत ते कहिड़ा असर पवंदा, छा सूरताल ईंदड़ वक़्त में बीहंदी, इन ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। जॾहिं त स्टेट बैंक जो इहो पिणु चवणु आहे त हिन सूरताल में हंगामी टैक्स लागू करण जा पिणु ख़तरा मौजूदु आहिनि, छो जो जेकी मॉनिटरी पॉलिसी आहे उन में इहो बि ॼाणायो वियो आहे त वसूलियूं जेके थियणियूं हुयूं उहे हदफ़ खां घटि थियूं आहिनि। जॾहिं त नाणे जो जेको वफ़ाक़ी वज़ीर आहे उन जो बि चवणु आहे त टैक्स आमदनी न वधी त पघारदार तबिके ऐं सनतुनि ते टैक्स वधंदो। अगरि टैक्स वधनि था, इन सां कहिड़ा ख़तरा ऐं केतिरी महांगाई थींदी, केतिरो माण्हू डिस्टर्ब थींदो, या हुकूमत वटि जेके स्टेट बैंक आहे उन वटि जेकी मौजूदा हुकूमत आहे ऐं नाणे वज़ारत आहे ख़ासि तौरु उन वटि कहिड़ी पॉलिसीज़ आहिनि त मुल्क जे अंदरि हिन महांगाई ते कंट्रोल कीअं कजे। हिन नई मॉनिटरी पॉलिसीअ ते पिणु अॼु असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं, इन खे फोकस कंदासीं त इन जा असांजे समाज ते, असांजे मुल्क ते कहिड़ा असर पवंदा। उन हवाले सां असीं मुआशी माहिरनि जे पैनल खे दावत ॾिनी आहे त जीअं इन जो छेद कढी सघिजे, मॉनिटरी पॉलिसी आहे छा, उहा कीअं हूंदी आहे, उन जा असर कहिड़ा रहंदा। उन हवाले सां असांखे जॉइन कयो आहे डॉक्टर नवेद अहमद शेख साहब, सीनियर मुआशी माहिर आहिनि। डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी। डॉक्टर शीराज़ राजपूत साहब असांखे जॉइन कयो आहे। डॉक्टर शीराज़ राजपूत साहब मुआशी माहिर आहिनि। डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। ऐं डॉक्टर रहीम बख़्श सुमरो साहब मुआशी माहिर आहिनि, उन्हनि बि असांखे वक़्तु ॾिनो आहे। डॉक्टर साहब तव्हांजी बि वॾी महिरबानी। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति डॉक्टर रहीम बख़्श सुमरो साहब तव्हां खां था कयूं असीं, जीअं त टई महिमान असांजे लाइ मौज़ूज़ आहिनि ऐं आहियो ऐं समूरा जेके पंहिंजी पंहिंजी फील्ड्स में मईशत में तव्हां ॼाणू आहियो ऐं माहिर आहियो। डॉक्टर रहीम बख़्श सुमरो साहब, कीअं था ॾिसो स्टेट बैंक जी मॉनिटरी पॉलिसी ऐं उन जे असरनि खे? हाँ सर, जेको हिन वक़्तु तक़रीबन 2.5% जेको इंट्रेस्ट रेट जो सूद घटि थियो आहे स्टेट बैंक जी तरफ़ां, उनखे जेको आहे सुठो फीचर मां सम्झां थो। हिकिड़ो जेको आहे मुस्बत सवण आहे, इन सां अॻिते हली करे तव्हांजी जेको आहे मईशत ते काफ़ी सुठा असरात पवंदा। असल में तव्हां ॾिसो त कंहिं बि मईशत जा बि उते 3 हिसा हूंदा आहिनि। हिकिड़ी हुनजी ज़राअत हूंदी आहे, ॿी इंडस्ट्री हूंदी आहे, ऐं टी उनजो ट्रेड या वापारु हूंदो आहे, जंहिंमें इंपोर्ट एक्सपोर्ट तव्हांजो अची वियो। इहे सभु शयूं उन में अची वेंदियूं आहिनि। हाणे जॾहिं तव्हां पॉलिसी रेट घटि था कयो त इन जा पॉलिसी रेट घटि करण सां इन टिनी शोबनि ते हिकिड़ो तमामु सुठो असरु पवंदो आहे। ज़राअत बि तव्हांजी वधंदी, उन सां पोइ तव्हांजी इंडस्ट्री बि वधंदी, ऐं उन खां पोइ तव्हांजो वापारु बि तव्हांजो वधंदो। मिसाल तौर ते कॾहिं असां इंडस्ट्री जी ॻाल्हि कयूं था, हिन वक़्तु लार्ज स्केल मैन्युफैक्चरिंग सेक्टर जेको आहे उहा जेका ग्रोथ आहे हिन वक़्तु उहा तक़रीबन 0.94% आहे पाकिस्तान में। ऐं इन में तक़रीबन 23 सेक्टर अची था वञनि, जंहिंमां असांजा 13 सेक्टर जेके उन में कुझु बहितरी आई आहे 22 मां। त ज़ाहिर आहे इन सां छा थींदो त तव्हांजे जेको इंट्रेस्ट घटि थींदो जेको आहे, त इन सां पोइ तव्हांजा जेका कॉस्ट ऑफ कैपिटल आहे, कॉस्ट ऑफ जेको आहे उहा तव्हांजी घटिजी वेंदी। मिसाल तव्हां हाणे कर्ज़ु जेको तव्हां बैंक खां वठो था उहो काफ़ी सस्तो थी पवंदो, ऐं इन सां जेके मुआशी सरगर्मियूं आहिनि या कारोबारी सरगर्मियूं आहिनि इहे वधंदियूं। हाणे जेके मुख़्तलिफ़ जेके बैंकियूं आहिनि, मुख़्तलिफ़ जेके असांजी इंडस्ट्रीज़ आहे, जेके उनजा लोन वरितल आहिनि जेके कमर्शियल बैंक मां, त ज़ाहिर आहे उनखे बि उन में फ़ाइदो पइजी वेंदो, ऐं इन सां तव्हांजी हिकिड़ी मुआशी तरक़ी वधंदी। इन खां पोइ जेको आहे सो आम जेके नौजवान आहे उन नौजवान खे कर्ज़ु घटि शरह ते मिलंदो, त ज़ाहिर इहो बि हिकिड़ो इनकरेज कंदो त उहो नौजवान जेको आहे उहो कारोबार तरफ़ वेंदो। इन सां पोइ जेकी ऑटोमोबाइल इंडस्ट्री आहे उहा बि तमामु घणी वधंदी। काफ़ी अर्से खां ऑटोमोबाइल इंडस्ट्री कहिड़े वॾे मसइले मां शिकार हूंदी, गाॾियूं खपनि कोन थियूं, ऐं जेका लीज़िंग थिए थी या बैंक जेका बैंक जे ज़रिए सां जेके तव्हां जो गाॾी वठूं था, त इन सां पूरी जेका इंडस्ट्री इहा तव्हांजी हली वेंदी। ॿी जेको इंडस्ट्री अहम तरीन आहे उहो तव्हांजी सीमेंट इंडस्ट्री। सो सीमेंट इंडस्ट्री जीअं तव्हां सीमेंट इन सां सस्तो थींदो इन सां, त ज़ाहिर आहे तव्हांजी पूरी इंडस्ट्री जेका उन सां तव्हांजी वधंदी। छो चवंदा आहिनि त
कंस्ट्रक्शन सां जेकॾहिं तव्हां ॿुधायो था त 40 ॿियूं इंडस्ट्रियूं तव्हांजी सां वधी वञनि थियूं, त इन सां इहे 40 ॿियूं इंडस्ट्रियूं वधनि थियूं, त मजमूई तौर ते तव्हांजे जेका ग्रोथ आहे तव्हांजी, इहा ग्रोथ तव्हांजी वधंदी। हिन वक़्तु जेका ग्रोथ आहे, जेकॾहिं तव्हांजी मिसाल 1% ग्रोथ जेकॾहिं वधे थी, त इन जो मक़सदु आहे तव्हांजी मईशत में 4 लख जॉब्स जेके उहे क्रिएट थियनि थियूं। ऐं हिन वक़्तु पाकिस्तान जेको आहे उहो जेको असांजो आहे, इन में 60% खां बि वधीक जेके नौजवान आहिनि, ज़ाहिर आहे इन नौजवान खे तव्हांखे कारोबार, इनखे तव्हांखे रोज़गार ॾियणो आहे। ऐं जेकॾहिं तव्हां जेको आहे हिन वक़्तु जेका ज़रूरत आहे उहो तक़रीबन जेको आहे असांखे 20 लख नौकिरी जी ज़रूरत आहे। जेकॾहिं तव्हांजी ग्रोथ रेट जेको आहे उहो 5% वेही थो, त ज़ाहिर उन खां पोइ वञी करे कंहिं हद ताईं तव्हां जेको आहे जेको एतिरे क़िस्म जी नौकिरियूं आम नौजवान लाइ पैदा करे सघो था, त जंहिंसां मुल्क में बेरोज़गारी शुरत घटि थी सघे थी। त हाणे इन हवाले खां मजमूई तौर ते इन जो हिकिड़ो ॾाढो सुठो इम्पैक्ट पए थो असां जेको आहे। उन खां पोइ तव्हां ॾिसो नेप्रा खे ॾिसो, त नेप्रा थी चए त 25% कंज़प्शन जेका ॿिए ॾींहुं घटिजी वई आहे, छाजे करे त असांजी जेको आहे इंडस्ट्री खे ज़रूरत कोन थी पए। या तव्हां के इलेक्ट्रिक जा फिगर्स खणूं था, त 6% जेका आहे एनर्जी का कंज़प्शन आहे उहा घटिजी वई आहे, सिर्फ़ु इन करे त असां वटि इंडस्ट्रियलाइज़ेशन जेको आहे उहो घटिजी रही आहे। इन जे करे उन सां गॾु जेको इंट्रस्ट रेट तमामु घणो वधीक हुयो, इन करे हाणे थोरो घणो सां फ़र्क़ु ज़रूरु पवंदो। सिर्फ़ु इंट्रस्ट रेट खे घटि करण सां न पए, पर इन सां गॾु गॾु तव्हांखे मुआशी हालात खे सुधारणो पवंदो, तव्हांखे बिजली जा रेट बि घटि करणा पवंदा। पाकिस्तान उहो मुल्क आहे जेको पूरे खिते में जेको आहे बिजली रेट सभ खां वधीक महांगो आहे, इन घटि करणो, गैस जा रेट घटि करणा पवंदा। अमन अमान जी सूरत हाल खे, ऐं सभ खां अहम तरीन जेका उहा सर उहा इहा आहे त पॉलिसी जे तसलसुल जेको आहे लाज़मी आहे। त तव्हां जेको हाणे तव्हां ॾिसो इंडिया में 8 साल 10 साल में साॻी हुकूमत साॻियो ई जेको प्राइम मिनिस्टर आहे, त तव्हां उनजी तरक़ी ॾिसो केतिरी वधी पई आहे। या चाइना में तव्हां ॾिसो उते पॉलिसी जो तसलसुल आहे, हिकिड़ी साॻी जेको आहे चाइनीज़ जेको आहे उते जेका पंहिंजी पार्टी आहे उनजी जेका हुकूमत आहे, त हिकु वॾे अरसे खां चाइनीज़ ग्रोथ तमामु वधीक आहे। इन करे पॉलिसी जो तसलसुल बि अहम आहे, यानी सिर्फ़ु इंट्रस्ट रेट घटि करण सां इहो न थींदो, पर इहे कुझु शयूं जेके आहिनि से ॾाढो बहितर रहंदो। इन खां हिकिड़ी ॿी जेका शइ पवंदी, उहा इहा शइ पए थी त पाकिस्तान जेके डोमेस्टिक या अंदरूनी कर्ज़ आहे उहो बि काफ़ी हिन सां घटि थींदो। ठीकु आहे न, छो जो हिन वक़्तु जेका 82% जेको पाकिस्तान जी गवर्नमेंट जेको आहे उहो बैंक खां कर्ज़ वठी थी, ज़ाहिर आहे जेतिरो तव्हां कर्ज़ वठंदो त शरह सूद बि ओतिरी घटि थी वेंदी। त इहे कुझु फैक्टर आहिनि, मजमूई तौर ते मां ईअं चवंदुसि त हिन जो हिकिड़ो बहितर तव्हांजो जेको आहे असरु पवंदो। पर अञा ताईं मुंहिंजे ख़्याल में कुझु पॉइंट्स जी ज़रूरत हुई असांखे, 3-4% हिकिड़ो गैप आहे स्टिल, त जेको असां घटि करे सघूं पिया पॉलिसी रेट में। छो जो जेकॾहिं पॉलिसी रेट जेको आहे उहो तव्हांजे इन्फ्लेशन खां वधीक आहे, त पोइ माण्हू कोशिशि कंदा आहिनि इनखे इन्वेस्टमेंट तरफ़ आणण। इनखे अञा कुझु असांखे इन में ज़रूरत हुई पॉलिसी रेट घटि करण जी। उमेद कयां थो त हिकिड़ी ॻाल्हि इहा बि हले पई मीडिया ते, त 31 दिसंबर ते वरी इंशाल्लाह 8% जेको आहे उहो इंट्रस्ट रेट घटि बि थींदो। त इहे कुझु शयूं आहिनि जंहिंसां ज़ाहिर आहे हिनजो पूरो तव्हांजी इंडस्ट्रियलाइज़ेशन ते, तव्हांजी इन्वेस्टमेंट ते हिकिड़ो ॾाढो मुस्बत ऐं हिकिड़ो बहितर असरु थींदो, जंहिंमां तव्हांजी सॼी इंडस्ट्री जेका उहा तव्हांजी हली सघे थी। बिल्कुलु बिल्कुलु डॉक्टर साहब, बिल्कुलु तव्हां ठीकु था चओ। अच्छा डॉक्टर शिराज, व्याज जी शरह में 2.5% घटिताई थी आहे, इन सां मुल्क जी मईशत ते कहिड़ा इन जा असर रहंदा, अञा केतिरो घटि थियणु घुरिजे, कीअं था मॉनेटरी पॉलिसी खे ॾिसो स्टेट बैंक जी खे? अस्सलाम वालेकुम असलम साहब। सभिनी खां पहिरियां त डेफिनेटली मेजॉरिटी ऑफ द पॉइंट्स जेके साईं डॉक्टर रहीम बख्श साहब डिस्कस कया उहो तक़रीबन वैलिड आहिनि। ऐं डेफिनेटली जॾहिं तव्हांजो पॉलिसी रेट घटिजंदो आहे त उहो अल्टीमेटली तव्हांजी जेका कॉस्ट ऑफ बोरिंग आहे उहो रिड्यूस थींदी आहे। जॾहिं तव्हां लोन वठंदा हो त हुनजी जेका क़ीमत आहे हू घटिजी वेंदी आहे इंट्रस्ट रेट जी फॉर्म में। सो अल्टीमेटली इहो इंसेंटिवाइज़ कंदो आहे पंहिंजे डोमेस्टिक इन्वेस्टर्स खे त लोन वठी करे बैंकुनि खां, छो जो कैपिटल हुजणु इलाही वॾी रिक्वायरमेंट आहे बिज़नेस लाइ, एक्विटी हुजणु। सो अल्टीमेटली इहो छा कंदो आहे, तव्हांजी जॾहिं इन्वेस्टर्स लोन वठंदा ऐं ईज़ी शराइत ते लोन मिलंदो त डेफिनेटली असांजी जेका बाक़ी इंडस्ट्री आहे हू बूम कंदी। अल्टीमेटली हुनजो इफेक्ट जेको ईंदो तव्हांजी जॉब क्रिएशन ते नज़र ईंदो, तव्हांजी एम्प्लॉयमेंट ते नज़र ईंदो। अल्टीमेटली उहो रिज़ल्ट कंदी हायर इकोनॉमिक ग्रोथ में, जेका डेफिनेटली उहो असांजी इकॉनमी खे बूस्ट कंदी। पर हिन जा कुझु थोड़ा कॉन्टेक्चुअलाइज़ भी असांखे ॾिसणो पवंदो हिनखे, छो जो इकॉनमी बिल्कुलु असांजा जेके एक्सपर्ट्स आहिनि आई एम श्योर कि मूंसां एग्री कंदा आहिनि ॻाल्हि ते। छो जो जॾहिं पूरो कॉन्टेक्स्ट न हुजे पॉलिसी जो त थोरो उनजो जेके इफेक्टिवनेस आहे हू ओतिरी अचीव कोन थी सघंदी आहे। मिसाल तौर जनरली जॾहिं असांजो पॉलिसी रेट घटिजंदो आहे त असांजी डिमांड वधंदी आहे ओवरऑल, उहो इन्वेस्टर्स जी फॉर्म में वधे। मिसाल तौर जॾहिं इन्वेस्टमेंट कंदा उहो बि तव्हांजी एग्रीगेट डिमांड खे इकॉनमी जी वधाईंदो आहे।
जॾहिं गवर्नमेंट एक्सपेंडिचर्स कंदी आहे, गवर्नमेंट पंहिंजा प्रोजेक्ट्स हणंदी आहे, उहो बि एग्रीगेट डिमांड वधाईंदो आहे। या जॾहिं हाउस होल्ड कंजप्शन कंदा आहिनि, उहो बि तव्हांजी एग्रीगेट डिमांड वधाईंदो आहे। सो ओवरऑल एग्रीगेट डिमांड ऑफ द इकोनॉमी, जेको ख़रीदारी वारो जेको रुझान आहे उहो वधंदो आहे। सो अल्टीमेटली डिमांड वधंदी आहे, ठीकु आहे। पर अगरि उहा डिमांड जॾहिं वधे थी, छा तव्हां इन जा इहे पैरामीटर्स वरिता आहिनि जो तव्हां सप्लाई करे सघंदो? जॾहिं तव्हांजी डिमांड वधे थी, लेट्स अज्यूम सीमेंट इंडस्ट्री वधे थी, ठीकु आहे, कंस्ट्रक्शन इंडस्ट्री बूम करे थी, इंडस्ट्री ओवरऑल बूम करे थी, एग्रीकल्चर सेक्टर बूम करे थो, ॿिया रियल एस्टेट बूम कंदो डेफिनेटली। सो अल्टीमेटली छा तव्हां सप्लाई करे सघो था या न? दिस इज द बिगेस्ट क्वेश्चन व्हेन यू increase the demand, whether you can increase the supply for the economy or not. Let's assume अगर मिसाल तौर असां एग्रीगेट डिमांड वधे थी, ओवरऑल इकोनॉमी जी पैसा वधीक माण्हुनि खे मिलनि था, असां प्रिंटिंग वधीक कंदासीं डेफिनेटली। छा असां उहा एग्रीगेट डिमांड जेका आहे असां पाण प्रोड्यूस कंदासीं, एग्रीगेट सप्लाई पाण कंदासीं, इंडस्ट्री पाण हणंदासीं, या असां ॿाहिरों इंपोर्ट कंदासीं? अगर उहा एग्रीगेट डिमांड जेका असांजी वधंदी, अगर असां ॿाहिरि मुल्कनि खां ख़रीदारी कंदासीं, इंपोर्ट असां वधाए छॾंदासीं, त डेफिनेटली असां जेको डॉलर रुपी पैरिटी आहे उहो अफेक्ट थींदी, जेको एक्सचेंज रेट आहे, रुपी जी डेप्रिसिएशन आहे, उहो नेगेटिवली अफेक्ट थींदी। सो अल्टीमेटली असांखे एज एन इकोनॉमी, एज अ सोसाइटी, एज अ गवर्नमेंट, असांखे न सिर्फ़ु डिमांड वधाइण जी ज़रूरत आहे, बल्कि असांखे एतिरो ईज़ ऑफ डूइंग बिज़नेस खे बि प्रमोट करण जी ज़रूरत आहे इन सां गॾोगॾु, त जीअं असां पंहिंजी सप्लाई बि पाण करे सघूं। जनरली स्पीकिंग, जॾहिं असांजी डिमांड वधे थी, तव्हां अगरि कुझु लिटरेचर पढ़ो त असांजी इंपोर्ट वधी थी वञे मुल्क जी। उहो इन करे आहे छो जो असांजी पंहिंजी इंडस्ट्री कोन्हे। असां अगरि ॾिसूं असां कहिड़ी शइ आउटपुट प्रोड्यूस था कयूं जेके पाण ठाहींदा हुजूं, ठीकु आहे, का वॾी अहिड़ी का प्रोडक्ट असां वटि कोन्हे फाइनल गुड जी फॉर्म में जेके असां पाण ठाहींदा हुजूं। सो अल्टीमेटली एतिरो क़दर जो असां सब्जी बि कॾहिं कॾहिं इंपोर्ट था कयूं ॿाहिरि मुल्कनि खे। सो सप्लाई बि असांखे वधाइणु खपे। अगरि डिमांड वधे थी, सप्लाई नथी वधे, पोइ असांखे इहा डिमांड जेका आहे इन्फ्लेशन जी फॉर्म में नज़र ईंदी, असांखे वरी महांगाई नज़र ईंदी, असांखे वरी पंहिंजी डेप्रिसिएशन ऑफ द करेंसी नज़र ईंदी। ऐं जॾहिं सप्लाई तव्हां न करे सघंदा एज अ सोसाइटी, त तव्हां वटि अल्टीमेटली जॉब्स बि एतिरी क्रिएट न थी सघनि थियूं। सो अल्टीमेटली जेको फोकस हुजणु खपे, असांखे सप्लाई साइड ते बि हुजणु खपे। त गवर्नमेंट सिर्फ़ु पॉलिसी रेट घटाए करे डिमांड वधाए थी, विच इज़ अ गुड फैक्टर, गुड पॉलिसी ऑप्शन, पर हुन सां गॾोगॾु असांखे अहिड़ी पॉलिसीज़ बि ठाहिणु खपनि जंहिंसां असांजी इंडस्ट्री वाकई ई आउटपुट प्रोड्यूस करे जेका असांजी डोमेस्टिक इकोनॉमी खे रिक्वायर्ड आहे। ॿियो कर्ज़ ते मिसाल तौर कर्ज़ आसान थींदो गवर्नमेंट जो, फिस्कल स्पेस मिलंदो गवर्नमेंट खे, हुनखे ईज़ी शराइत ते कर्ज़ मिलंदो, पर हुन सां गॾोगॾु ॾिठो वञे त कर्ज़ वठणु अट्रैक्टिव बि थी वेंदो। हिन मतिलबु आहे गवर्नमेंट वटि इहो इंसेंटिव बि ॿीहर क्रिएट थी वेंदो त असां छो जो पॉलिसी रेट घटि आहे, छो न वधीक कर्ज़ वठी छॾियो। सो अल्टीमेटली हर पॉलिसी जा बाय प्रोडक्ट्स बि आहिनि, त ईअं न थिए जो असां हिकिड़ी सुठे इंटेंशन सां, ॾाढी सुठे इंटेंशन सां इहा पॉलिसी ठाही आहे त असांजी ओवरऑल जेका एग्रीगेट डिमांड वधे ऐं असांजी इकोनॉमिक जेका एक्टिविटी आहे उहा सर्कुलेशन में अचे, उहा सर्कुलर फ्लो इनिशिएट करे ऐं स्पीड अप करे ऐं इकोनॉमिक ग्रोथ में कन्वर्ट करे। पर अगरि उहा असां हुन जे बैक प्रोडक्ट्स में हलिया वेंदासीं त डेफिनेटली उहा असां बाउंस बैक कंदी, छो जो असां इन माय ओपिनियन असां सप्लाई साइड ते को बि कमु कोन कयो। मूंखे अॼु ताईं कोई बि पॉलिसी नज़र कोन आई आहे त जंहिंसां असां इंडस्ट्री वधंदे ॾिसूं, जंहिंसां असां एग्रीकल्चर वधंदे ॾिसूं, जंहिंसां असां सर्विसिस सेक्टर खे वधंदे ॾिसूं, मूंखे जंहिंसां मैन्युफैक्चरिंग सेक्टर खे वधंदे ॾिसूं, जंहिंसां IT सेक्टर खे वधंदे ॾिसूं। सो अल्टीमेटली जॾहिं इहे सेक्टर्स कोन था ग्रो कनि, हिन मतिलबु आहे डिमांड वधण सां तव्हांखे शयूं ॿाहिरों ख़रीद करणी पवंदियूं, ॿाहिरों इंपोर्ट करणी पवंदियूं, त उनजो जेको तव्हां इफेक्टिव चाहियो था पॉलिसी जी इफेक्टिवनेस, उहा तव्हांजी किल थी वेंदी, उहा डाई डाउन थी वेंदी, उहा मर्डर्ड थी वेंदी, उनजो जेको आउटपुट तव्हां डिज़ायर कयो था उहो कोन। बिल्कुलु तव्हां ठीकु था चओ त उहा किल थी वेंदी। डॉक्टर साहब ॻाल्हि ॿोल पाण जारी रखूं था। नाज़रीन हिते वक़्तु थियो आहे नंढे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असीं स्टेट बैंक जी मॉनिटरी पॉलिसी, उन जा कहिड़ा असर हूंदा मुल्क ते, उन ते असीं ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं असां सां गॾु। वेलकम बैक नाज़रीन इंतिहाई अहम इशू ते असीं ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। स्टेट बैंक मॉनिटरी पॉलिसी जारी कई आहे जंहिंसां 2.5% व्याज जी शरह में 2.5% घटिताई थी आहे। उन सां मुल्क जी मईशत ते कहिड़ा असर पवंदा, IMF प्रोग्राम जा कहिड़ा असर मुल्क ते मौजूदु आहिनि, आम माण्हू जेको आहे ग़रीब मिसकीन माण्हू, उन जी ज़िंदगी, उन जी महांगाई, उन ते ख़ासि तौर ते उन मामले जो
हल छा निकिरंदो, उन ते कहिड़ा फ़र्क़ु पवंदा, इन अहम मामले ते असीं ॻाल्हि ॿोल करे रहियूं। वाशी माहिरनि जो पैनल असां सां गॾु मौजूदु आहे त जीअं असीं मॉनिटरी पॉलिसी उन खां ईंदड़ वक़्त में छा थींदो, कहिड़ियूं पॉलिसीज़ ठही रहियूं आहिनि, इन ते ॻाल्हि ॿोल करे सघिजे, इन खे सम्झी बि सघिजे, इन जो कढी सघिजे। डॉक्टर नवेद अहमद शेख साहब असां सां गॾु आहिनि। डॉक्टर साहब, कीअं था ॾिसो हिकु त स्टेट बैंक जी मॉनिटरी पॉलिसी ऐं इन सां गॾु स्टेट बैंक जे पंहिंजी कमेटी जेको मॉनिटरी पॉलिसी कमेटी जो इजलास हो, उन में इन शइ जो पिणु इशारो ॾिनो त हंगामी टैक्स लागू करण जा ख़तरा मौजूदु आहिनि, ऐं नाणे वारो वज़ीर बि चवे थो त टैक्स आमदनी न वधी त पघारदार तबिके ऐं सनतुनि ते पिणु टैक्स लॻंदो। कीअं था ॾिसो मॉनिटरी पॉलिसी टैक्स, छो जो चयो थो वञे त जेके हदफ़ हो टैक्स जो उहे वसूलियूं न थी सघियूं आहिनि? डॉक्टर साहब, तव्हांजी माइक म्यूट आहे, इन खे अनम्यूट कजो। सॉरी जी। टैक्स जेको आहे उहो फिस्कल आइटम आहे ऐं जेको इंट्रस्ट आहे उहो मॉनिटरी पॉलिसी आहे। जी। स्टेट बैंक जेको आहे हीअ असांजो फर्स्ट क्वार्टर हले पियो असांजे फिस्कल ईयर जो। 1 जुलाई खां मतिलबु 30 जून ते बजट पेश थी, उन खां पोइ 1 जुलाई खां असांजो क्वार्टर शुरू थियो। पहिरें क्वार्टर में मतिलबु जुलाई, ऑगस्ट ऐं सेप्टेंबर में मतिलबु असां इहो प्रिडिक्ट कयूं पिया, या इवन जेके स्टेक होल्डर्स हुआ इहे स्पेकुलेट कनि पिया त रेट हाणे पंहिंजी मैक्सिमम लिमिट ते पहुची वियो आहे, हाणे इनखे वापसि रिवर्स कजे ऐं उन खां पोइ इकॉनमी जो जेको खीथो आहे उनखे फिरणु ॾिनो वञे। सो सेप्टेंबर 2024 में 4 सेप्टेंबर ते एग्ज़ैक्टली जेकॾहिं ॾिसे त उन वक़्तु जेका आहे ट्रेजरी बिल्स जे थ्रू जेका डेट ट्रेडिंग थींदी आहे, थोरो कॉम्प्लिकेटेड टर्म्स आहिनि बेसिकली फाइनेंशियल मार्केट जा, जंहिंजे थ्रू गवर्नमेंट कमर्शियल बैंकुनि खां लोन खणंदी आहे। उन्हनि खे इहो ट्रेजरी टी बिल्स चइबो आहे ऐं इन्हनि टी बिल्स जी डेट ट्रेडिंग थींदी आहे ऐं ऑक्शन थींदो आहे। उहो ऑक्शन ॾिनो वियो हुयो ऐं उते जेको ऑक्शन जो रेट बैंक्स तय कयो हुयो उहो 17% हुयो, जॾहिं त सेप्टेंबर में जेको रेट हुयो उहो तक़रीबन 20% हुयो। 4 सेप्टेंबर ते इहो रेट 17% ते जॾहिं ऑफर कई वई गवर्नमेंट खे त बाबा तव्हां ही कर्ज़ वठी सघो था, हिन रेट ते गवर्नमेंट उहो कर्ज़ कोन वरितो। हाणे इहो बि सोचणु घुरिजे त इन 17% खां अॻु में मॉनिटरी पॉलिसी 2% रेट घटाए बि चुकी हुई, माना 19 मां 17% करे चुकी, पर गवर्नमेंट उन ते टी बिल्स न वरिता। उन खां पोइ वरी 12 सेप्टेंबर ते वरी ॿीहर जेको आहे वरी हिकु दफ़ो टी बिल्स जो ऑक्शन थियो ऐं उन वक़्तु बि 17% ई रखियो वियो हुयो, जेको गवर्नमेंट खे ऑफर कई वई त तव्हां हिन रेट ते ट्रेडिंग करे सघो था, मतिलबु असांखां कर्ज़ खणी सघो था। पर गवर्नमेंट वरी बि रिजेक्ट करे छॾिया इहे समूरा ट्रेजरी बिल्स। हाणे इहो वॾो धचको हूंदो आहे बैंकिंग सेक्टर खे, जॾहिं त बैंकिंग सेक्टर जो वॾे में वॾो जेको कर्ज़ वठंदड़ एंटिटी आहे उहो गवर्नमेंट आहे। बैंक्स वटि एॾा पैसा जमा थी विया जो तव्हां सोचे बि नथा सघो त ही पूरा जेके वॾे में वॾो जेको कर्ज़ ॾियण वारो बैंक आहे उहो UBL आहे, उन खां पोइ हबीब बैंक आहे, उन खां पोइ नेशनल बैंक आहे। इन्हनि जा जेके गुदाम हुया उहे पैसनि सां भरिजी विया, माना पैसनि सां ईअं न त फिज़िकली कैश उन्हनि वटि का हूंदी आहे, पर जेके कंप्यूटर में उन्हनि वटि फिगर्स शो थींदियूं आहिनि दैट वाज शोइंग ओवर लिक्विडिटी विद देम। ऐं उहा कॉस्टली हूंदी आहे जो उन्हनि खे डिपॉज़िटर्स खे इंट्रस्ट रेट ॾियणो हूंदो आहे ऐं उहो गवर्नमेंट खां या जेके बोरोवर्स हूंदा आहिनि उन्हनि खां कमाइणो हूंदो आहे। हाणे जॾहिं बैंक जी जेका इहा ट्रेजरी बिल्स जी ऑफर गवर्नमेंट सेप्टेंबर 18 ते बि रिजेक्ट कई, माना 3 दफ़ा जेका बैंक जे तरफ़ां ऑफर आई उहा रिजेक्ट कई वई सेप्टेंबर में, त बैंक्स ऐं स्टेट बैंक मजबूर थी पिया त इन शइ खे रिवाइज़ करनि ऐं ॾिसनि, छाजे करे जो बैंक्स मां कर्ज़ वठण जो
ॿियो कोई वॾो हुयो ई कोन, कोई अहिड़ो एंटिटी हुई ई कान, न को बिज़नेस लोन पियो अफोर्ड करे सघिजे, न कंज्यूमर लोन पियो अफोर्ड करे सघिजे। त मजबूरन 2 सेप्टेम्बर ते जेको ऑक्शन थियो उन में 13.5% जी ऑफर जेका हुई उहा गवर्नमेंट खे ॾिनी वई, माना 17% खां 13.5% ऑफर ॾिनी वई, जेका बि सम्झो त गवर्नमेंट उनखे बि मतिलबु हाफ हार्टेडली एक्सेप्ट कयो, थोरो डिले कयो। हाणे जॾहिं इहो गवर्नमेंट हिकिड़ो स्टैंड वरितो त स्टेट बैंक खे ऐं गवर्नमेंट इन में बैंक्स खे इहो मैसेज वियो त असांखे रेट डेफिनेटली घटाइणु घुरिजे। मूं पहिरियां ई प्रिडिक्ट कयो हुयो त इहो 15% न, घटि में घटि इहो 14% ताईं इहो रेट घटिजणु घुरिजे। रीज़न इहो आहे त इन्फ्लेशन ऑलरेडी सिंगल डिजिट में हले थी, इकोनॉमी खे सही तरीक़े सां मॉनेटरी पॉलिसी जो फ़ाइदो वठण जे लाइ वधि में वधि जेको इंट्रेस्ट रेट रखणु घुरिजे, जेको रियल इंट्रेस्ट रेट आहे उहो इन्फ्लेशन प्लस 3% आहे। हाणे जेकॾहिं असां वटि इन्फ्लेशन 9% आहे ऐं रेट असां वटि 12% आहे त इहो रियल इंट्रेस्ट रेट काफ़ी आहे इन्वेस्टर्स खे इन इंट्रेस्ट रेट ते इन्वेस्टमेंट करण जे लाइ। पर हिन दफ़े जेको मॉनेटरी पॉलिसी जो फ़ैसिलो थियो जंहिंमें 250 पॉइंट्स बेसिस पॉइंट्स जी लाथ आई ऐं 15% थियो, उहो कंहिं हद ताईं ठीकु आहे, पर जीअं डॉक्टर रहीम बख्श चयो त स्पेक्यूलेशन आहे त इहो घटि में घटि 1.5% पॉइंट्स अञा बि घटि थियणो आहे। रीज़न इहो आहे त गवर्नमेंट स्टैंड वरितो इन शइ ते त बाबा असां हाणे हीउ जेको आहे महांगो कर्ज़ न वठंदासीं। हाणे इहा हुई सिचुएशन जेका असांजे साम्हूं हुई त इहो रेट घटि कीअं थियो। जेकॾहिं असां कर्ज़ जी मजमूई सूरत हाल ॾिसूं त उहा हिन वक़्तु 25% पोएं साल खां वधीक आहे। मतिलबु पोएं साल में जेको कर्ज़ गवर्नमेंट जे अगेंस्ट कमर्शियल बैंक्स जो हो नवंबर 2024 में, उहो हिन वक़्तु 25% वधीक आहे। पर जेकॾहिं असां ॾिसूं त जेको रेट गवर्नमेंट पे पई करे पोएं साल, हिन दफ़े उहो हिन महीने में या मार्कअप घटि थियण जे करे उहो मार्कअप जो रेट 6% घटि आहे। हाणे इहो 6% जेको घटि थियो आहे त तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त बजट में असां जेका मार्कअप जे पेमेंट जे लाइ अलोकेशन कयल आहे नेक्स्ट ईयर जी, माना जेका जून में असां बजट पेश कईसीं उन में असां चयोसीं त 2024-25 में जेको असां लोन खणंदासीं बैंकुनि मां, उन्हनि खे व्याज जेको ॾींदासीं उहो 9,700 अरब रुपया ॾींदासीं, माना स्लाइटली मोर देन 50% ऑफ टोटल बजट। हाणे जेकॾहिं असां मार्कअप खे ॾिसूं था त इन मार्कअप जे करे असांजो जेको रेट आहे या टोटल अमाउंट आहे, जेको टोटल अमाउंट असां व्याज जी मद में पेमेंट कंदासीं बैंकुनि खे, उहो 9,700 खां घटिजी 7,000 या 7,500 अरब रुपयनि जे लॻभॻि थी सघे थो। माना तक़रीबन 2,500 अरब रुपया गवर्नमेंट खे पहिरें क्वार्टर में जेका घटिताई थी आहे रेट जी, उन जे करे फ़ाइदो पियो। हाणे इहा जेका पेमेंट आहे इहा ग्रेजुअल बैंकुनि खे थींदी आहे। इहो हिकिड़ो वॾो फ़ाइदो आहे बैंक खे, माना बैंक वटि जेके 2,500 अरब रुपया एक्स्ट्रा हिन वक़्तु अची विया आहिनि, उहे गवर्नमेंट इंफ्रास्ट्रक्चरल डेवलपमेंट ते, इंडस्ट्रियल पॉलिसी ते, एक्सपोर्ट ओरिएंटेशन ते ऐं ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट ते, मतिलबु माण्हुनि जी ट्रेनिंग आहे, इदारा खोलियो, इंफ्रास्ट्रक्चर डेवलप कयो। मां त हिन ख़िते जो रहाकू आहियां ख़ैरपुर जो, त मां चाहींदुसि त हिननि मां कुझु पैसा जेके मोटरवे ते सखर हैदराबाद या हाणे जेका स्कीम मंज़ूर थी आहे, सखर खां कराची ताईं मोटरवे नओं ठहंदो, उन ते स्पेंड करे इंफ्रास्ट्रक्चर खे जेको आहे वधायो त जीअं आम माण्हूअ जो बि फ़ाइदो थिए ऐं जेका इकॉनमी आहे उन रोड जे आसपास जे ॻोठनि ऐं शहरनि जी, उन्हनि ते बि पॉज़िटिव इम्पैक्ट पवे। हाणे इन खां पोइ जेको असां ॾिसूं था त मार्कअप जे घटि थियण सां फ़ाइदा त थ्योरेटिकली काफ़ी हूंदा आहिनि, पर जेका असांजी इकॉनमी जी प्रोडक्टिव कैपेसिटी आहे उहा न हुजण जे बराबरि आहे।
बिल्कुलु माना इंटरेस्ट रेट केतिरो बि घटि करे छॾियो पर अनसर्टेनिटी एतिरी आहे जो माण्हू इन्वेस्ट करण खां लवाइनि था। माण्हू चाहिनि था त मां दुबई में कंपनी खोलियां, ऑफशोर कंपनी खोलियां, हांगकांग हलियो वञा, मलेशिया हलियो वञा, उते जेको आहे को मां पंहिंजा पैसा इन्वेस्ट कयां, या जेको असांजो एलीट क्लास आहे उहो कॾहिं बि उन इकोनॉमी में हिते इन्वेस्ट करण जे लाइ तयारु कोन्हे, या इवन फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट असां वटि कोन थी अचे, त उनजो डायरेक्ट फ़ाइदो जेको आहे आम माण्हूअ खे कोन पवंदो, सवाइ इन जे जो कार फाइनेंसिंग ऐं कंज्यूमर लोन्स जेके आहे उहे असांजा वधी सघनि। हाणे कंज्यूमर लोन आहे जंहिंमें कार फाइनेंसिंग आहे, घर ठाराइण जे लाइ कर्ज़ आहे, पर्सनल लोन्स आहिनि जेके हूअं ई काफ़ी हाई रेट ते मिलंदा आहिनि, उन सां जेको आहे उन में वाधारो अची सघे थो। माना बैंक खे कुझु रिलीफ मिली सघे थो त पंहिंजी लिक्विडिटी खे जेको आहे उहो यूज़ करे आम माण्हूअ ताईं कर्ज़ पुॼाए। हाणे इनखे बहितर तरीक़े सां असां ॾिसी इन जे करे मतिलबु सघूं था, ॿियो पासो जेको आहे उहो इहो आहे त गवर्नमेंट खे घुर्जे त हीउ जेको रेट घटि थियो आहे उनजो मैक्सिमम फ़ाइदो वठण जे लाइ बैंक्स खां जेके लोन जा टर्म्स आहिनि उन्हनि सां रीनिगोशिएट करे ऐं उन्हनि खे लॉन्ग टर्म लोन्स जिन ते इंट्रेस्ट रेट हिन साल जी एंड खां पोइ मैच्योर थींदो, उन्हनि सां रीनिगोशिएट करे त जीअं जेको घटि इंट्रेस्ट रेट आहे उनजो फ़ाइदो उन्हनि लॉन्ग टर्म जेको आहे लोन्स ते बि गवर्नमेंट खे मिली सघे। बाक़ी जेकॾहिं हुकूमत वटि पैसा हुजनि ऐं उहे पैसा ब्यूरोक्रेट्स जे गाॾियुनि घुराइण ते इम्पोर्ट करण ते लॻाया वञनि, कुतनि ॿिलियुनि जे खाधे खे इम्पोर्ट करण ते लॻाया वञनि, लग्ज़री आइटम्स ते लॻाया वञनि ऐं कंज्यूमर फाइनेंसिंग ते लॻाया वञनि, त इहो शॉर्ट टर्म हूंदो ऐं इन शॉर्ट टर्म जी बुनियाद ते असांखे नज़र ज़रूरु ईंदो त इकोनॉमी में कुझु बहितरी आई आहे, इकोनॉमी में कुझु एक्टिविटी का सरगर्मी वधी आहे, पर जेका लॉन्ग टर्म ऐं जेको को रस्तो आहे जंहिंमां इकोनॉमी एडहॉकिज़म मां निकिरी सघे, अहिड़ी काई सिचुएशन असांखे मॉनेटरी पॉलिसी मां नज़र कोन थी अचे। बाक़ी जेसि ताईं टैक्स जो सुवालु आहे त उहे चवंदा आहिनि त तव्हां सियाणा चवंदा आहिनि त इकोनॉमी जे लाइ सभिनी खां वधीक ख़तरनाक जेका शइ आहे उहा आहे टैक्स। टैक्स रुगो इन्वेस्टर ऐं कंज्यूमर जे खीसे मां पैसा न कढंदी आहे, पर टैक्स इन्वेस्टर ऐं कंज्यूमर खे डीमोरलाइज़ कंदी आहे। माना हुनजो जेको इम्पैक्ट आहे उहो एॾो ख़तरनाक हूंदो आहे जो उहो डीमोरलाइज़ थी करे कंहिं बि क़िस्म जो पॉज़िटिव रोल सोसाइटी ऐं इकोनॉमी में करण ते एग्री न थींदो आहे। ऐं जेकॾहिं औरंगज़ेब साहब फाइनेंस मिनिस्टर साहब टैक्स वधाइण जो तो सोचे त असांजो मशवरो बीइंग एन इकोनॉमिस्ट इहो हूंदो त टैक्स रेट न वधायो, पर जेके तव्हांजे माण्हू आस पास रहनि था, जेके एलीट ग्रुप आहे, जेके कॉर्पोरेट जायंट्स आहिनि, जेके बिज़नेस टाइकून्स आहिनि, जिन वटि अणमयो पैसो आहे, जेका अशराफिया आहे, उन्हनि खे टैक्स करे, न कि सरकारी मुलाज़िमनि खे जेके ऑलरेडी पंहिंजे पघार जे पिंजरे में बंदि आहिनि। सो जेकॾहिं उन मुलाज़िमनि खे ऐं सरकारी मुलाज़िमनि खे ख़ासि करे डायरेक्ट टैक्स हणी करे उन्हनि खे फासायो वेंदो टैक्स जे मद में, त उनजो नेगेटिव इम्पैक्ट जेको असांखे नज़र ईंदो आहे उहो डीमोरलाइज़ेशन जी सूरत में नज़र ईंदो। सो ही कुझु जेके आहिनि मुंहिंजी तरफ़ां शयूं आहिनि जेके हिन पॉलिसी जे हिसाब सां असां ॾिसी सघूं था। बिल्कुलु डॉक्टर साहब, तव्हां इंतहाई तफ़सीली ऐं इंतहाई अहम ॻाल्हि ॿोल कई। जी बिल्कुलु बिल्कुलु डॉक्टर साहब, तव्हांजी इंतहाई तफ़सीली ॻाल्हि हुई जेके असां सभिनी गौर सां ॿुधी, नाज़रीन बि ॿुधी रहिया आहिनि, त इन जा जेके असरात हूंदा, हुकूमत छा सोचे रही आहे, इंतहाई अहम तव्हां इन जो मुशाहिदो कयो ऐं इन जो छेद बि कढो। अच्छा डॉक्टर रहीम सुमरो साहब, मां तव्हांजे तरफ़ ईंदुमि त इन मॉनिटरी पॉलिसीअ में इहो बि ॼाणायो वियो आहे स्टेट बैंक तरफ़ां त ग़ुर्बत में घटिताई थी वई आहे मुल्क जे अंदरि ऐं गैर यकीनी वारी सूरत हाल बि ख़तमु थी चुकी आहे। कीअं था ॾिसो, ज़मीनी हक़ीक़तूं बि आहिनि जीअं मॉनिटरी पॉलिसी में ॿुधायो वियो आहे? सर ॾिसो, ज़मीनी हक़ीक़तुनि जी ॻाल्हि कंदासीं त पंहिंजो जेको IMF या वर्ल्ड जेको इंटरनेशनल लेवल ते जेको ग़ुर्बत जेको मय्यर आहे उहो इहो आहे जेकॾहिं कंहिंजी बि $2 खां घटि इनकम आहे त उहो पॉवर्टी लाइन खां बि घटि आहे।
त तव्हां हिते ॾिसो त अक्सर जेको 70-80% माण्हू जेके आहिनि उनजी जेका पर डे इनकम जेका आहिनि उहा बि $2 खां बि घटि आहे। हिकिड़ो को सरकारी मुलाज़िम आहे जेकी हुनजी 50,000 पघार ऐं जेकी फैमिली मेंबर 5 आहिनि, 5 घर भाती आहिनि, त तव्हां उनखे डिवाइड कंदो, तक़सीम कंदो त तव्हां केतिरो मिलंदो, उन खां पर डे हर हिकु जेका ख़ानदान जी माण्हू जी जेका उहा एवरेज जेका इनकम केतिरी आहे त उहा तव्हांखे यकीनी तौर ते इन $2 जेके हिन वक़्तु तक़रीबन जेका पाकिस्तान जी में तक़रीबन 600 खां 700 रुपया थी वेंदा, उन खां बि तव्हांखे घटि मिलंदी। हीअ आहे बिल्कुलु पॉवर्टी लाइन खां बि घटि आहे। त इन करे तव्हां उन खां पोइ तव्हां ॾिसो त 2-3 करोड़ ॿार जेके आहिनि तव्हांजा आउट ऑफ स्कूल आहिनि। त इहे कुझु शयूं आहिनि जंहिंमां असांखे इहो महसूसु थिए त इन वक़्त में जेका हीअ ॻाल्हि कनि था न, इहा ॻाल्हि जेके स्टेटिक पेश कनि था, इन में त काफ़ी शकूक आहिनि। मिसाल तौर तव्हां ॾिसो जेके इन्फ्लेशन रेट चवनि था भई सिंगल डिजिट में आहे 9.5 समथिंग आहे, कि तव्हां मार्केट में वञी करे तव्हां बि शयूं वठंदा हूंदव, आउं बि जेका जेके दोस्त जेके आहिनि उहे बि शयूं वठंदा हूंदा, तव्हांखे को ख़ासि फ़र्क़ु शयुनि में कोन महसूसु थींदो थियो। ख़ासि तौर ते जेका असांजी जेका कोर इन्फ्लेशन आहे, जंहिंमें असांजूं सब्जियूं वग़ैरह तेल वग़ैरह अचनि थियूं, इहे शयूं त इहे त उहे साॻा ई रेट रहंदो, उहो सभु जो महांगी। हिकिड़ो मिसाल मां ॾिसो, मुर्गी जो रेट तव्हां ॾिसो, मच्छी जो रेट ॾिसो, होलसेल रेट जेके आम माण्हू हर रोज़ ॾिसनि था, वठनि था, या तव्हांजी जेका ॿी इन्फ्लेशन जेका तव्हां ॾिसो तेल जूं क़ीमतूं जेके आहिनि उहे केतिरियूं आहिनि, $250 जेका लीटर आहे, बिजली जूं क़ीमतूं केतिरो उते ई आहिनि, जेका गैस जूं क़ीमतूं ओतिरो, जेका तव्हां कास्ट ऑफ प्रोड्यूसिंग यूनिट जेका आहे उहा तव्हांजी साॻी आहे। त इन हवाले खां जेका हुकूमत टैक्स फिगर ॾिए थी, मूंखे त इन में बि शक आहे त इहा टैक्स फिगर उहा सही आहे बि या न थी। इन में जेके ज़मीनी हालात जेके बिल्कुलु डॉक्टर रहीम बख्श सुमर साहब, ॻाल्हि ॿोल जो पाण सिलसिलो जारी रखूं था। नाज़िन, हिते वक़्तु छा नंढे ब्रेक जो, ब्रेक खां पोइ असीं स्टेट बैंक जी मॉनिटरी पॉलिसी, उन जा मुल्क जे मथां असरात, ईंदड़ वक़्त में मुआशी सूरत-हाल कहिड़ी हूंदी, हिन वक़्तु छा थी रहियो आहे, इन ते ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं असां सां। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन, मुल्क जी मुआशी सूरत-हाल कहिड़े तरफ़ वञी रही आहे, IMF जो प्रोग्राम, स्टेट बैंक जी मॉनिटरी पॉलिसी ऐं उन जा मुल्क जे मथां कहिड़ा असर हूंदा, कहिड़ा फ़ाइदा हूंदा, 2.5% व्याज जी शरह अगरि घटि आहे, इन सां मईशत इस्तेहकाम उन में थींदो, फ़ाइदो थींदो, या उन सां के ख़ासि फ़ाइदा न थींदा, कहिड़ा थींदा, इन समूरी सूरत हाल ते असीं ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। इंतिहाई अहम पैनल असां सां गॾु मौजूदु आहे। ब्रेक खां अॻु में डॉक्टर रहीम बख्श सुमर साहब, तव्हां सां ई ॻाल्हि ॿोल असांजी हली रही, बुनियादी तौर ते जेकी तव्हां ग्राउंड रियलिटीज़ जी, स्कूली ॿारनि जी ॻाल्हि करे रहिया हुआ, मुख़्तलिफ़ गुरबत खां जेके लकीर खां हेठि माण्हू ज़िंदगी गुज़ारनि था, उन जी बि तव्हां ॻाल्हि ॿोल करे रहिया, त तव्हां इन खे हितां खां अगरि कंटिन्यू कजे त ही मॉनिटरी पॉलिसी ऐं समाज जी जेकी सूरत हाल आहे, इन में बहितरी भला के व्याज जी शरह केसि ताईं पहुचाइजे, IMF जे प्रोग्राम खे कीअं अमलनि केसि ताईं रखिजे, त जीअं ही जेकी ग़ैर यकीनी वारी सूरत हाल आहे या गुरबत आहे, इन में कुझु घटिताई थी सघे? सही ॾिसो था, जेसि ताईं जेतिरो तव्हां पॉलिसी रेट खे घटि कंदो ओतिरो तव्हांखे उनजो फ़ाइदो पते सुठी करे। पर जीअं डॉक्टर शिराज़ जी ॻाल्हि की त सप्लाई साइड ते बि तव्हांखे कमु करणो पवंदो। उस सां गॾु मां 2-3 फैक्टर ॿिया बि तव्हांखे ॿुधाया त उहे बि फैक्टर अहम आहिनि। तव्हां तॾहिं जेको आहे हिन वक़्तु जेको असां PI खपाइण में परेशान आहियूं त कोई PI कोन थो वठे असांजो जेको इदारो आहे। त हाणे इहे जेके सभु शयूं आहिनि ॿुधाए थो त असां वटि कहिड़ी बि अनसर्टेनिटी आहे, पॉलिसी जो तसलुसल आहे कोन। तो जेसि ताईं पॉलिसी जो तसलुसल न हूंदो तेसि ताईं असां कुझु कोन। ऐं ॿियो वॾे वॾो को मसइलो मुल्क सां आहे, उहो आहे IMF जो। मतिलबु थोरी थोरी ॻाल्हि बि असांखे असां का नंढी पॉलिसी कोन था ठाहे सघूं IMF जी मर्ज़ी सां, एतिरो माइक्रोली असांजी मैनेज कनि था। मिसाल हिकिड़ी मां तव्हांखे नंढी ॻाल्हि ॿुधायां त जेका तव्हां जेसि सां तव्हांजी एक्सपोर्ट वधी सघे थी, उहो इन जेके तव्हांजा इकोनॉमिक ज़ोन आहिनि उहे बि तव्हां नथा ठाहे सघो, जेके तव्हांजा खुलियल आहिनि उहे बि तव्हां बंदि कयो। पर इन हवाले खां चाइना जी मईशत जो इकोनॉमिक मॉडल खे पढ़ंदो त उन में हिकिड़ो वॾो किरदारु आहे उनजे इकोनॉमिक ज़ोन जो, जेको ग्वांगडोंग प्रोविंस आहे, फूजान प्रोविंस आहे, ॿ टे इहा जेके इलाइक़ा आहिनि जेके सामूंडी पटी इन में तव्हां ॾिसंदो चाइना नक्शो खणी करे जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त इन में ॻाढ़ा डॉट्स आहिनि ऐं उते हज़ारे जेके इकोनॉमिक ज़ोन आहे जितां हू जेके एक्सपोर्ट शयूं ठाहे करे ॿाहिरि एक्सपोर्ट कंदा, जिन नीति में हुननि वटि जेको आहे जंहिंजो दाणो ॿाहिरों अची थो वञे पाकिस्तान हुनजे मुल्क में। हाणे असां जेके बि शयूं असां जंहिंसां असां पंहिंजी एक्सपोर्ट वधाए सघूं था ऐं एक्सपोर्ट नतीजे में जेका असां वटि ख़ुशहाली अची सघे उन सभिनी मथां IMF जेको आहे कंडीशन हणी वेठो आहे त असां पंहिंजी मिसाल को हिकिड़ो नंढो स्टेप बि कोन था खणी सघूं त असां जेका जेको ॻाल्हियूं कनि थियूं, हुकूमत जेका दावा कनि थियूं त इहे आख़िर कीअं पूरी थींदियूं। सो मूंखे जेको आहे इन तरीक़े सां कोई कोन थो लॻे त उहो जेके हुकूमत दावाऊं आहिनि त
त इहे को पूरी थी। हा बाक़ी इंटरेस्ट रेट सां को फ़र्क़ु पवंदो। हिकु नंढो क्वेश्चन जेको अॼु मां ॿुधां पोइ त उहो निकिरी सघे थो त हिन वक़्तु जेको चाइना पाकिस्तान जेको वॾे में वॾो पार्टनर एक्सपोर्ट पार्टनर अमरीका आहे, हिन वक़्तु अमरीका छा कयो आहे त चाइनीज़ प्रोडक्ट ते इम्पोर्ट ड्यूटी हणी छॾी आहे। उन खां पोइ बांग्लादेश जी हालतूं जेकी ॾाढियूं ख़राबु आहिनि, त इन हवाले खां पाकिस्तान हिकिड़ो क्वेश्चन मिली सघे थो त जंहिं तरीक़े सां हू पंहिंजो एक्सपोर्ट अमरीका तरफ़ वधाए सघे थो। ठीकु आहे, इहे कुझु शयूं आहिनि जंहिं मदद सां असां कोशिशि कंदासीं त यकीन तौर ते असां कुझु न कुझु गुरबत में कमी करे सघंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु डॉक्टर साहब, इहे ई क़दम खणण सां गुरबत में कमी थी सघे थी, बहितर पॉलिसी जोड़ण सां ऐं आवाम खे अॻियां रखी करे, माण्हुनि जी ज़िंदगीअ खे अॻियां रखी करे, माण्हुनि जी कर वहिंवार खे अॻियां रखी करे त हू कीअं ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, उन लाइ पॉलिसी कहिड़ी हुजणु घुरिजे, बिजली गैस पेट्रोल इहे समूरा अघ कहिड़ा हुजणु घुरिजनि। डॉक्टर शिरास, मां तव्हांजे तरफ़ ईंदुमि। मॉनिटरी पॉलिसीअ में जेके बि दावाऊं कयूं वियूं आहिनि, गुरबत जे ख़ात्मे जूं दावाऊं आहिनि, IMF प्रोग्राम जे कर्ज़नि जूं दावाऊं आहिनि, त उन सां तमामु घणी बहितरी अची चुकी आहे। त तव्हां बि असांखे ज़रूरु ॿुधाईंदव त ही मॉनिटरी पॉलिसी में जेके दावाऊं कयूं वियूं आहिनि, इन सां जेके ग्राउंड रियलिटीज़ आहिनि या जेको समाज जीअं ज़िंदगी गुज़ारे थो, छा इन में हिकु जहिड़ाई किथे तव्हांखे नज़र अचे थी? जी डॉक्टर शिरास, अचे थो आवाज़ तव्हांखे? जी 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 आवाज़ अचे थो, थोरो सॉरी कनेक्शन वीक आहे। जी हाणे तव्हां अगरि ॾिसो, मुंहिंजे हिसाब सां असांखे पॉज़िटिव रहणु खपे एज़ एन एक्सपर्ट या स्टूडेंट ऑफ इकोनॉमिक्स, या असांखे ऑप्टिमिस्ट रहणु खपे। पर ऑनेस्टली स्पीकिंग जॾहिं तव्हां रियलिस्टिक एनालिसिस ॾिसो था त मूंखे सप्लाई साइड में का एतिरी एक्सपेक्टेशंस नज़र कोन थियूं अचनि ऑनेस्टली स्पीकिंग, छो जो ओवरऑल कॉन्टेक्स्ट असांजो चेंज कोन थो थिए। जीअं डॉक्टर रहीम बख़्श सूमर साहब फरमायो त असांजी जेका प्राइसिस आहिनि, उहो काई बि प्राइस तव्हांखे घटि कोन मिलंदी। जॾहिं तव्हां ॿाहिरि शयूं वठणु वेंदव, जेको आम माण्हू वञे थो, मुर्गी वठणु, फिश वठणु, वेजिटेबल्स वठणु, मिल्क वठणु, जेके बि अटो वग़ैरह आहे, रोज़मर्रा जी शयूं आहिनि, त छो जो प्राइसिस छो थियूं घटि थियनि, हुनजो सोल रीज़न इहो ई आहे त असां ओवरऑल सप्लाई खे कोन था वधाए सघूं। ठीकु आहे, त पॉलिसी रेट वधाइण सां तव्हां डिमांड खे त हीट अप कंदव इकोनॉमी जी, पर तव्हां सप्लाई कोन था क्रिएट करे सघो एज़ एन इकोनॉमी। ऐं जेके चवनि था सिंगल डिजिट में इन्फ्लेशन आयो आहे, बिल्कुलु आयो आहे। हिकु त हुनजी बास्केट ऑफ फूड जंहिंजी CPI कढंदा आहिनि, कंज्यूमर प्राइस इंडेक्स जेको कैलकुलेट कयो वेंदो आहे, इहो त असांखे एग्ज़ैक्टली ख़बर न आहे त कहिड़ी कहिड़ी शयूं, हुन में कुझु अहिड़ी शयूं बि उहे इंक्लूड करे छॾींदा आहिनि जंहिंसां ओवरऑल इन्फ्लेशन तव्हांखे घटिजंदो नज़र ईंदो आहे। ऐं थोरो मैकेनिकल शइ आहे जेका डेफिनेटली आम माण्हू खे एतिरी सम्झ कोन ईंदी, तंहिं करे मां तस्करो कोन कंदसि। पर अगरि ॾिसिजे त 2021 खां वठी या 2022 खां वठी असांजो जेको पेट्रोल आहे 150 खां 300 ते वियो आहे, हुन खां पोइ अॼुकल्ह 270 250 ते अची वियो आहे। हिन मतिलबु अगरि 2022 जे अप्रैल खां वठी हाणे कंपेरिज़न कयूं त असांखे तक़रीबन अञा बि तक़रीबन 70% इन्फ्लेशन आहे हुन जे मुक़ाबले में। ठीकु आहे, जॾहिं असां 3 सालनि जी एवरेज कढंदासीं त डेफिनेटली पोएं साल जे मुक़ाबले में चऊं त 100 रुपए खां शइ 200 रुपया थी वई आहे, पर हिन साल 200। जी जी डॉक्टर साहब, अचे थो आवाज़? जी नेटवर्क जो इशू आहे। जीअं ई डॉक्टर शिरास सां राब्तो बहाल थिए त उतां इन खां कंटिन्यू कंदासीं। इन ताईं अहम ॻाल्हि ॿोल डॉक्टर शिरास करे रहियो। डॉक्टर नवेद, मां तव्हांजे तरफ़ ईंदुमि त ही जेकी व्याज जी शरह, अगरि मॉनिटरी पॉलिसी ते असां वापसि था अचूं, दुनिया जो स्टैंडर्ड तव्हां व्याज जी शरह के किथे तव्हां ॾिसो था, कहिड़ो हुजणु घुरिजे असां वटि बि? असल में व्याज जी शरह इन्फ्लेशन या महांगाई जी शरह सां गॾु तय थींदी आहे। ऐं हिन वक़्तु तक़रीबन जेके डेवलप्ड तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, उन्हनि में जेका महांगाई जी शरह उहा 3 खां 5% जे विच में आहे। त उन हिसाब सां जेको इंट्रेस्ट रेट आहे, उहो इंट्रेस्ट रेट, रियल इंट्रेस्ट रेट अञा बि नेगेटिव में किथे किथे हले थो। सो जेकॾहिं असां मिडल ईस्टर्न कंट्रीज़ ॾिसूं, जंहिंमें दुबई आहे, क़तर आहे, सऊदी अरेबिया आहे, बहरीन आहे, ओमान आहे, इन में जेके बैंकिंग सेक्टर आहे उहे व्याज जी शरह 1.5 खां 3% जे लॻभॻि वठंदा आहिनि। उन खां पोइ जेकॾहिं यूरोप में वञूं त यूरोप में बि तक़रीबन 1% 1.5% आहे। जापान में त काफ़ी अर्सो जेको
जेको व्याज आहे उहो नॉन ज़ीरो त रहियो आहे पर लॻभॻि ज़ीरो जे ई बराबरि रहियो आहे। सो इंट्रेस्ट रेट जेको आहे उहो एॾो घणो अहम मतिलबु इकोनॉमिक पॉलिसी में न लिखियो वेंदो आहे। जो हिकिड़ो टूल आहे बेसिकली इंट्रेस्ट रेट, जंहिंजी मदद सां तव्हां इहो डिसाइड कयो त तव्हांजी जेका पॉपुलेशन आहे उहा केतिरो ऐं किथे ख़र्च करे। सो यूरोपियंस या अमेरिकन्स या मिडल ईस्टर्न इवन जैपनीज़ साउथ ईस्ट एशियंस इहे क़ौमूं जेके आहे मॉनिटरी पॉलिसी जे बजाए फिस्कल पॉलिसी ते घणो जेको आहे हिननि जो दारोमदार हूंदो आहे। त जेको ग्लोबल स्टैंडर्ड आहे डेवलपिंग कंट्रीज़ जो, इवन तव्हां इंडिया ऐं बांग्लादेश में बि ॾिसो त इंट्रेस्ट रेट मिनिमम लेवल ते, माना जंहिं वक़्तु असां वटि 22% इंट्रेस्ट रेट हुयो त हुन बांग्लादेश में 5% ऐं 5.5% इंट्रेस्ट ऐं इंडिया में बि 4.5 खां 5% इंट्रेस्ट रेट हुयो। त इन्हनि शयुनि खे ॾिसी करे असां अंदाज़ो लॻाए सघूं था त बेसिकली इंट्रेस्ट रेट खे एज़ अ ग्रोथ टूल इस्तेमालु घटि कयो वेंदो आहे। उन में ख़दशा हूंदा आहिनि, ॿिया साइड इफेक्ट्स इलाही हूंदा आहिनि जिन जे करे इकोनॉमी ते हानिकार असर पइजी सघंदा आहिनि। जेके मां चवंदो आहियां इंट्रेस्ट रेट वधाइणु माना मईशत जी गले ते लत रखणु आहे, त जीअं हुनजो ऑक्सीजन जी सप्लाई बंदि थी वञे। घणे क़दुरु सुधरियल मुल्क फिस्कल पॉलिसी खे यूज़ कंदा आहिनि जंहिंमें गवर्नमेंट एक्सपेंडिचर्स हूंदा आहिनि, पॉलिसी इंस्ट्रूमेंट्स हूंदा आहिनि जंहिंमें डिमांड मैनेजमेंट हूंदी आहे, इन्वेस्टर पॉलिसी हूंदी आहे, ट्रेड पॉलिसी हूंदी आहे, एक्सपोर्ट पॉलिसी हूंदी आहे। पर पाकिस्तान में प्रॉब्लम इहो आहे जो असांजी सभिनी खां वधीक डिपेंडेंस जेका फॉरेन रिजर्व्स जी आहे, फॉरेन एक्सचेंज जी, उहा रेमिटेंसिस ते आहे। ऐं रेमिटेंसिस बि रेंट जेको आहे इकॉनमी आहे मतलब मुफ़्त में पैसा अचनि था, कुझु माण्हू ॿाहिरि पैसा वेही कमाइनि था, उहे मुल्क में अचनि था ऐं असांजो जेको आहे घर जो कार वहिंवार हले थो, इम्पोर्ट बिल जी पेमेंट थिए थी, न त असांजो एक्सपोर्ट ते बि फोकस कोन्हे ऐं असांजो जेको आहे इंडस्ट्रियल पॉलिसी ते बि फोकस कोन्हे। तो मुंहिंजे हिसाब सां हिन वक़्तु गवर्नमेंट खे चांस मिलियो आहे। इन सॼी जेको आहे हाई इंट्रेस्ट रेट जे करे स्टेट बैंक जो प्रॉफिट बि तक़रीबन 2500 अरब रुपया आहे फर्स्ट क्वार्टर में। उहो प्लस में जेको इंट्रेस्ट पेमेंट ते गवर्नमेंट पैसा बचाईंदी तक़रीबन 2500 अरब रुपया, 5000 अरब रुपया जेके आहिनि उहे ह्यूज अमाउंट आहे। इनखे गवर्नमेंट यूटिलाइज़ करे ऐं हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधायां त सिर्फ़ु पंजाब खे छॾे करे बाक़ी 3 सूबा पंहिंजे बजट सरप्लस में था हलनि। पंजाब डेट फाइनेंसिंग या डेफिसिट फाइनेंसिंग जे तरफ़ हले वियो आहे, जिते हू न रुगो पंहिंजो सरप्लस खाई चुको आहे बल्कि अञा बोरोइंग वधीक कई अथसि, त जीअं पंहिंजा जेको आहे सियासी या इकॉनमी जा जेके टारगेट्स आहिनि उहे अचीव थी सघनि। सो 160 अरब रुपयनि जो डेफिसिट पंजाब में हिन वक़्तु हले थो। सिंध हिन वक़्तु 130 अरब रुपयनि जे सरप्लस में आहे बिकॉज़ ऑफ दिस अर्निंग जेका मूं तव्हांखे ॿुधाई, त गवर्नमेंट खे बि बचत थी आहे बोरोइंग ते ऐं स्टेट बैंक जी अर्निंग बि आहे। केपी खे तक़रीबन 100 अरब रुपयनि जे लॻभॻि सरप्लस आहे ऐं इवन बलोचिस्तान गवर्नमेंट खे बि 85 अरब रुपयनि जी जेका आहे उहा बचत आहे या सरप्लस आहे। हाणे हिन सिचुएशन खे ॾिसी करे जेकॾहिं असां चऊं त गवर्नमेंट का अहिड़ी पॉलिसी ठाहींदी जंहिंजे थ्रू इहो सरप्लस यूज़ करे सघिजे इंडस्ट्रियल पॉलिसी जे लाइ, प्रोडक्शन कैपेसिटी वधाइण जे लाइ, अवाम खे रिलीफ ॾियण जे लाइ, त उन सां असांखे अॻियां 4 साल बि सुकून सां गुज़ारण जे लाइ हिकिड़ी पॉलिसी, हिकिड़ो डायरेक्शन मिली सघे थो। सही सही, बिल्कुलु बिल्कुलु डॉक्टर साहब, तव्हां बिल्कुलु ठीकु था चओ। इंतई अहम मामलो आहे मुआशी सूरत हाल, स्टेट बैंक मॉनिटरी पॉलिसी, IMF, समूरा माण्हुनि जूं जेको नज़रूं, मुल्क जी महांगाई कॾहिं ख़तमु थींदी, छा अघ मुक़ररु थींदा, इंतई अहम मामलो। इन ते तमामु घणो ई ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। ईंदड़ प्रोग्रामनि में ज़रूरु असां इन मामले ते अञा बि घणो ॻाल्हाईंदासीं, डिस्कशन कंदासीं, त जीअं माण्हुनि खे ख़बर बि पइजी सघे ऐं सरकार ताईं असांजे मुआशी माहिरनि जूं सलाहूं बि वञनि। वॾी महिरबानी डॉक्टर नवेद अहमद शेख साहब तव्हांजी, डॉक्टर शिराज राजपूत तव्हांजी वॾी महिरबानी, डॉक्टर रहीम बख़्श सुमरो साहब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, असांजे माहिरनि जूं, मुआशी माहिरनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी त मॉनिटरी पॉलिसी स्टेट बैंक जी उन जे जारी थियण खां पोइ उन में जेके दावाऊं अंग अखर ॾिना विया आहिनि उन सां ग्राउंड रियलिटीज़ केतिरियूं बराबरि उन सां हिकु जहिड़ा ई रखनि थियूं, या ईंदड़ वक़्त में कहिड़ा फ़र्क़ु रहंदा, 2.5% अगरि व्याज जी शरह घटि कई वञे थी। इन अहम मामलनि ते, इन्हनि समूरनि मामलनि ते, ॿियनि बि इशूज़ ते ॻाल्हि ॿोल जो असां सिलसिलो जारी रखंदासीं। वरी ॿियनि प्रोग्रामनि में नवनि इशूज़ सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त।